अस्सलाम वालेकुम गाइस। जीअं त अॼु असां सिखंदासीं ग्रामर छा आहे, वस्फ़ छा आहे, ॿोली छा आहे। त ग्रामर जेका आहे हर ॿोली खे पंहिंजी हूंदी आहे। ईअं ई सिंधी लैंग्वेज खे, सिंधी ॿोली खे पंहिंजी ग्रामर आहे। ग्रामर यूनानी ॿोली लफ़्ज़ ग्रामेटिक मां वरितलु आहे, जंहिंजी माना आहे लिखण जो फ़न। ग्रामर खे सिंधी ऐं संस्कृत में व्याकरण, जॾहिं त अरबी ऐं फ़ारसी में वनह चइबो आहे। ई ग्रामर जो असां जेको तारुफ़ बयानु कयोसीं, उन खां पोइ ग्रामर जेको कॉन्सेप्ट आहे इहो हज़रत अली करमला वजह ॾिनो। ऐं इन जी वस्फ़ जेका आहे, हर ॿोली जी पंहिंजी तनज़ीम थिए थी। ॿोली जी तनज़ीम या इल्मी सटा, लफ़्ज़नि जी मुक़ररु जाइ या ज़बान जी इल्मी निज़ाम जी अभ्यास या इल्म खे ग्रामर चइबो आहे। यानी उन जे क़ानून, क़ाइदनि, रूल रेगुलेशन खे ग्रामर चइबो आहे। ॿोली छा आहे? ॿोली आवाज़ या साउंड्स मां निकिरे थी। ॿोली जूं निशानियूं आवाज़ या साउंड खे रिप्रेज़ेंट कनि थियूं। ऐं ॿोली जा आवाज़ जेके साउंड्स मां निकिरनि थियूं, उहे साउंड्स कहिड़ा आहिनि? अलफ़, बे, ते, से। इहे जेके असां पटी पढ़ंदा आहियूं, जेके 52 अखरनि जी सूरतक्ती जंहिंखे असां चवंदा आहियूं, उहा जेका हूंदी आहे ॿोली जी जेके साउंड्स आहिनि, उहे रिप्रेज़ेंट कनि था ॿोली खे। त उमेदु आहे तव्हांखे हिन मां तमामु सुठी नॉलेज हासिलु थी हूंदी ऐं तमामु बहितरीनु तव्हां सिखियो हूंदो। इंशाअल्लाह वरी तव्हां सां ॿिए टॉपिक में मिलबो। अल्लाह हाफ़िज़।